उस्ताद ना आया है मुमकिन है तो उस्ताद चवंदा त ये अंगे कहिड़ा इजलास थिया शाम जो ॿियो का शइ वाज़े माना चिठी कान हुई टाइम घटि हो हुन करे जेको आहे मैसेज कोन पहुची सघियो सही उनजा सबब बहरहाल खुलियल कचहरी पेटल गेन आइन में कोन्हे पेटल आइन में सिर्फ़ु 3 इदारा आहिनि हिकिड़ो आहे जनरल बॉडी आम उस्ताद उनजो जॾहिं साल हर 6 महीने तलके खे इजलास करिणो आहे ॿियो इदारो आहे तालके जी जहिड़े नमूने तालके जी जनरल बॉडी आहे ईअं ज़िले जी जनरल बॉडी डिवीज़न जी जनरल बॉडी मरकज़ जी जनरल बॉडी जंहिंमें तालके में आम उस्ताद आहे ज़िले जी जेका जनरल बॉडी आहे उनमें चूंडियल सभिनी तालकनि जा नव उहिदेदार उहे उनजा मेंबर हूंदा आहिनि वरी डिवीज़न जी जनरल बॉडी उनमें ज़िलनि जा जेके नव माण्हू आहिनि उहे उनजा मेंबर हूंदा आहिनि वरी सिंध जी जनरल बॉडी उन इदारे में हर तालके जो सदर ऐं जनरल सेक्रेटरी हर ज़िले जो सदर जनरल सेक्रेटरी डिवीज़न जो सदर जनरल सेक्रेटरी उहे उनजा मेंबर हूंदा आहिनि जंहिं